कवरेस्टर में ॿीहर भली कार ऐं प्रोग्राम जे हिन हिस्से में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सखर जे नव घर भातियुनि जे मुबैना अगवा वारे मामले जो। हीअ मामिलो लॻभॻि 8 ॾींहं पुराणो आहे ऐं इन जा तफ़सील इहे आहिनि त 8 ॾींहं पहिरियां सखर जे न्यू पिंड थाणे जी हद में माइक्रो कॉलोनी आहे, उतां जा ई रवासी आहिनि जेके रिश्तो ॾिसण जे लाइ करमपुर विया ऐं उतां 9 जा 9 जेके घर भाती आहिनि ऐं उन्हनि में 5 ॿारड़ा औरतूं ऐं मर्द शामिल आहिनि, उहे मुबैना तौरु अगवा थी विया आहिनि। हिन मामले जो जेको अफ़सोस जेको पासो आहे उहो इहो आहे त 8 ॾींहं गुज़रण बावजूद बि हिन मामले जो केस रजिस्टर्ड न थी सघियो आहे। हिकिड़े कुटुंब जा 9 घर भाती मुबैना तौर ते अगवा थी वञनि था ऐं सिंध पुलिस ईअं सुतल आहे, ईअं माठ आहे ऐं ईअं को तहरुक वठण जे लाइ तयारु न आहे ॼण कुझु थियो ई न हुजे या हीउ मामिलो ॼण त को एॾो लाइट हुजे या हल्को हुजे। उनजो तर पाण ॾिसूं था या जेके ख़बरूं अचनि पियूं त इन्हनि 9 मुबैना मुग़विन जा जेके वारिस आहिनि उहे कॾहिं सखर पुलिस त कॾहिं वरी शिकारपुर पुलिस वटि वञनि था, पर 8 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन मामले जो केस दाख़िल न थी सघियो आहे। पहिरियां हदबंदी जो तकरार हो, सखर पुलिस जो चवणु हो त इहे जेके अगवा थियो आहे इहो असांजी हद मां नाहे थियो ऐं शिकारपुर पुलिस बि शुरूआती तौर ते इहो ई जेको मौक़ुफ़ आहे उहो अख़्तियार कयो। हीउ असुलु मामिलो आहे छा, इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुग़विन जो वारिस शरीफ़ खोसो साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन करे चुको आहे। शरीफ़ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। अदा सभ खां पहिरियां त असांखे ॿुधायो त हीअ कहाणी आहे छा? 9 घर भाती अगवा थी विया आहिनि 8-9 ॾींहंनि खां इहे ख़बरूं अचनि पियूं। सर तफ़सील इहा ई आहे त मुंहिंजो सालो पंहिंजो माइक्रो कॉलोनी में रहे थो, उनजे घर जे साम्हूं हिकिड़ो जागीरानी आहे, रेड़ी हणंदो आहे चिप्स वारो जी, उन पुराणो पाड़े वारो आहे, 4-5 साल रहंदड़ आहे। उन चयो त तुंहिंजी भेण जी शादी मां करायां थो कंहिं वॾेरे ज़मीनदार वटि, त तव्हां हलो पहिरियों घर ॾिसो। हे विया उते घर ॾिसण, पाण न हलियो, चई मां न हलंदोमांव, तव्हां घर ॾिसी अचो, तव्हां मोटी अचो, पोइ तव्हांजे घर उहो बि ईंदा ॾिसण। हे हितां टैक्सी कराए ॾिनो हुन जागीरानी हिननि खे, करमपुर लाड़े वटि विया शिकारपुर जे हद में, उतां पोइ टैक्सी खे हिन पैसा ॾेई करे मोटायो आहे, ड्राइवर टैक्सी वारो मोटी आयो आहे। उतां हिन खे मोटरसाइकिल ते खया अथऊं शाम जो 5 बजे ताईं। उनमें हिकिड़ो मुंहिंजो ससु आहे ऐं हिकिड़ो मुंहिंजी साली आहे, हिकिड़ो मुंहिंजी धीउ आहे, 4 मुंहिंजी साली जी धीअूं आहिनि, 2 साल आहिनि मुंहिंजा। मुंहिंजे ससु रिंग कई त असां पुॼी ऐं मानी खाऊं था, पोइ असां देरि सां निकिरूं था। इन ॻाल्हाइण खां पोइ अधु कलाक खां पोइ वरी असांजे ॿारनि को राब्तो करण जी कोशिशि कई त हिननि सां राब्तो न थी सघियो। सुबुह थियो, सुबुह सां हिकिड़ी कॉल आई असांखे, उन अयाज़ जतोई जी जंहिंजे नाले ते जागीरानी मोकिलिया आहिनि, जंहिं नंबर ॾिनो आहे उन नंबर ताईं कॉल आयो त मुंहिंजी साली ॻाल्हाए पियो अमरीन, त चयईं त असां अगवा थी आऊं, पंहिंजो बसि इहा आहे असां अगवा थी आऊं। सही। उन खां पोइ साईं असां पंहिंजो अमजद शेख साहब ॾे वियासीं, जागीरानी खयो अथऊं। अमजद साहब असांखे 2-3 ॾींहंनि जी रिकवरी जी माना तसली ॾियराई कि इंशाअल्लाह ताला 2-3 ॾींहंनि में इंशाअल्लाह ताला रिकवरी थी वेंदी। इन 3 ॾींहं हिन खे 8 ॾींहं गुज़री आहिनि। अॼु शिकारपुर जी एसपी ते वियासीं, दरवाज़े ते वेही साहब सां न मिलियो आहे, उतां नंबर वठी करे वॉइस कयो आहे त बि साईं जन जी काई रिस्पॉन्स न आहे असांखे। हिन टाइम ताईं न असां वटि कोई नुमाइंदो न सिंध हुकुम जे तरफ़ो। असां कल्ह बि मां हिकिड़ी इंटरव्यू ॾिनी आहे, मां क़ौम परस्तनि खे अपील थो कयां, मुंहिंजे घरानो तो पूरो ख़तमु थी वियो, घर में कोई बि कोन्हे, मुंहिंजे सोरनि जे घर मुंहिंजी बि धीउ वई आहे हुन सां गॾु। असां सां ख़ुदारा क़ौम परस्त अची निकिरनि, असां सां धरणे जो ऐलान कंदो मां इंशाअल्लाह ताला 24 कलाकनि जे अंदरि जी। ऐं असांजी जेकी मुतालबो इहा ई आहे कि उतां अयाज़ जतोई असांखे काला करे फोन करे चए थो त 2.5 करोड़ रुपया ॾियो त मां ॻोल्हे वठां। अच्छा, उहो अयाज़ जतोई केरु आहे ऐं उहो जागीरानी साहब जंहिंजो तव्हां नालो खणो था उनजो बि पूरो नालो ॿुधायो त जागीरानी साहब केरु आहे? शमशाद जागीरानी आहे, रेड़ी वारो। उन मुंहिंजे पंहिंजो ॿारनि खे नंबर ॾिनो त हे नंबर तो उते ॻाल्हाई अयाज़ जतोई सां। अयाज़ जतोई आहे, बटानी जतोई आहे, सही, कोट छाऊ जे हद में वेठो आहे। त पोइ इहे समूरियूं हक़ीक़तूं तव्हां एसएसपी साहिबान जन सां तव्हां एसएसपी साहब सभी रिकॉर्ड खां कढायूं, मोबाइल जी रिकॉर्ड आहे ऐं पंहिंजो ट्रेस थिया आहिनि नंबर, त वाकई असांजे ॿारनि जा नंबर उन अयाज़ जतोई ॾे
जेके काल विया सभु कुझु पुलिस खे सरगवर आहे। सही। अच्छा, पोइ तव्हां लिखत में का दरख़्वास्त ॾिनी आहे पुलिस खे त FIR दाख़िल कई वञे? नए पिंड थाणे ते जॾहिं असां माइक्रो लॻे थो नए पिंड पंहिंजो PS नए पिंड ते उतां जो SHO आयो आहे, माण्हू खईं असां सां उन उते कच्ची हिकिड़ी पर्ची ठाती जीअं माना असांजी NC आहे, असांजी रिपोर्ट दर्ज आहे नए पिंड थाणे ते। जी सही। केस दाख़िल न थियो आहे अञा? न साईं, पुलिस खे कढायूं दरपदर लॻा पिया न ओई न वाई ॼण त असांजा को नव बकरियूं हुया, असांजी त पूरी घर तबाह थी वई। अच्छा खोसो साहब, पोइ हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झायो त हाणे 8 खां 9 ॾींहं थी विया आहिनि, तव्हां बकुल तव्हांजे पूरो ख़ानदान 9 घर भाती तव्हांजा मुबैना तौर ते अगवा थी विया आहिनि, त ही 9 ॾींहं गुज़री विया आहिनि। इन विच में तव्हां पूरी बिरादरी हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी, तव्हां इन मैटर जे कढ को हिकिड़ो या 2 माण्हू त कोन हूंदा, सॼी बिरादरी हूंदी, 9 माण्हुनि जो वञणु, ॿारनि जो वञणु, औरतुनि जो वञणु, सिंध में इनखे का मामूली ॻाल्हि न सम्झो वेंदो आहे। त पोइ इन्हनि 8-9 ॾींहंनि में तव्हां को धरनो वग़ैरह को एहतजाज वग़ैरह कयो आहे? साईं असां मिसकीन माण्हू, ग़रीब माण्हू, सुबुह खां कमाइण वारा, शाम जो खाइण वारा, असां सां कोई बि माण्हू आहे कोई न पंहिंजो क़ौम परस्त आहे। मां इन चैनल जे थ्रू क़ौम परस्तनि खे अपील थो कयां, ख़ुदा मुंहिंजा 9 घर जा भातियूं वयल आहिनि, मूंसां मदद कयो वञे, मूंसां अचो गॾु बीहो, धरणे जो ऐलान कयूं, कुझु बि थियो। मुंहिंजा बचड़ा हिकु वरिता आहिनि, मुंहिंजा 1-1 साल जा 2-2 साल जा बचड़ा आहिनि। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं बि अगवा थींदा आहिनि त जेके रिवायती तरीक़ेकार आहे धाड़ेलनि जो या ॾोहारियुनि जो, त उहे फ़ोन कंदा आहिनि पाण या वरी अहिड़े क़िस्म जो खुलियल आहे, सरियाम नंबर आया जतो इहो खुलियल आहे जी, सरियाम नंबर खुलियल अथव। उहो तव्हां चए थो, हा चए थो कि मूंखे पैसा ॾियो जी, त ठीकु आहे, मूंसां जेको ॻाल्हाइणो आहे केर बि ॻाल्हाए नथो सघे। सही। अच्छा, हींअर तव्हांखे मुमकिन आहे त IG साहब बि ॿुधंदो हुजे, शिकारपुर या सखर पुलिस या साहब खे अपील कयां थो कि ख़ुदा मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, तव्हांजे घर में बचड़ा वेठा आहिनि, असां लुटिजी विया आहियूं, असां शादी करण न विया आहियूं, असांजी शादी ॾियण विया आहिनि। सही। मां बिलावल साहब खे अपील कयां थो, CM साहब खे अपील कयां थो, ख़ुदा मूंसां मदद कयो वञे, मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि, ॿारड़ा, मुंहिंजो घरे घर वेड़ो ई वेड़ो वियो। ठीकु आहे शरीफ़ खोसो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। असां उमेदु कयूं था त सिंध पुलिस, सिंध हुकूमत ऐं ख़ासि तौर ते शिकारपुर ऐं सखर पुलिस 9 घर भातियुनि जी बाज़ियाबी जे लाइ ज़रूरु के न के क़दम खणंदी। ऐं असां कोशिशि कई त इन मामले ते सखर शिकारपुर पुलिस जो बि मौक़ुफ़ साम्हूं आणियूं त उन्हनि जो इन्हनि मामले ते छा चवणु आहे, छाकाणि त इहा वाक़ई बि अचरज जोगी ॻाल्हि आहे त कंहिं कुटुंब जा 9 घर भाती अगवा थी वञनि ऐं पुलिस ईअं माठ कयो वेठी हुजे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी शरीफ़ खोसो साहब जी, त खेनि फ़ोन बि आयो आहे त जेके 9 घर भाती आहिनि उहे अगवा थी विया आहिनि, हिकिड़े क़िस्म जी इहा तस्दीक आहे। ऐं इनिशियली जेके शाहिदियूं आहिनि या फ़ोन कॉल्स रिकॉर्डिंग्स या वरी जेका CDR वग़ैरह आहे मोबाइल फ़ोन जी, उहा बि पुलिस अख़्तियारनि हवाले कई वई आहे, पर उन बावजूदि FIR जो रजिस्टर्ड न थियणु ऐं शिकारपुर ऐं सखर पुलिस जो इन मामले खे लाइटली वठणु इहो सम्झ खां ॿाहिरि आहे। उमेद ई करे सघूं था, असां कोशिशि कई त SSP सखर अमजद शेख साहब सां इन मामले ते राब्तो कयूं, पर असांजो उन्हनि सां राब्तो न थी सघियो। ईअं वरी SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ साहब सां बि असांजो राब्तो थियो ऐं असां जॾहिं खेनि ॿुधायो त हीउ मामिलो आहे ऐं असां तव्हांजो हिन ते मौक़ुफ़ वठणु चाहियूं था, त उन्हनि इहो चई फ़ोन कॉल बंदि करे छॾी त आउं किथे फाथल आहियां, थोरी देरि खां पोइ तव्हां सां राब्तो कयां थो। उनखां पोइ बि मुसलसिल असां कोशिशि कंदा रहियासीं त SSP शिकारपुर साहब सां असांजो राब्तो थिए, पर उहो राब्तो आख़िरी नतीजनि ताईं पाण खणी चऊं त न थी सघियो। वरी असां DIG लाड़काणो नासिर आफ्ताब साहब खे बि उन सां बि राब्ते करण जी कोशिशि कई, छाकाणि त हीउ तमामु हिकिड़ो संगीन ऐं गंभीर मसइलो आहे त इन मामले ते को मौक़ुफ़ वठूं ऐं ॼाणे सघूं था आख़िर कहिड़ा कारण आहिनि जो पुलिस 9 घर भातियुनि जे मुबैना अगवा ते ईअं माठ कयो वेठी आहे। सचपुच बि इहा अगवा वारी का कहाणी आहे या इहो अञा को ॿियो मामिलो आहे। बहरहाल असांजो पुलिस जी कंहिं बि अख़्तियारनि सां राब्तो न थी सघियो आहे, इन जे करे पुलिस जो इन मामले ते मौक़ुफ़ छा आहे इन बाबति फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पियो अचे, पर इन खां पहिरियां हिकु शइ ज़रूरु आहे जेका आउं तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि ऐं उहा इहा आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर साहब कराचीअ जो दौरो कयो आहे ऐं हीउ जेको सेप्टेंबर ते में दौरो थियो आहे, हीअ साल में
ॿियों भेरो आहे जो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर साहब कराची जो दौरो कयो। इन खां पहिरियां जून 2023 में आर्मी चीफ कराची जो दौरो कयो हो ऐं वापारियुनि सां मुलाक़ात कई हुई। हाणे जेको सेप्टेंबर में दौरो थियो आहे उन में बि हुननि मुलाक़ात कई आहे वापारियुनि सां। ऐं पाण जेकॾहिं 2023 खां वठी सेप्टेंबर 2024 ताईं थोरी मुशाबत कयूं त कहिड़ो फ़र्क़ु आयो आहे आर्मी चीफ जो वापारी बिरादरी सां मुलाक़ात खां पोइ या ख़ातिरी खां पोइ। छाकाणि त तव्हांखे यादि हूंदो हुते इनिशियली स्टेज ते हुकूमत टैक्स जे हवाले सां काफ़ी सख़्तु क़दम खयां हुआ ऐं उन्हनि समूरनि मामलनि ते वापारियुनि खे तमामु घणा रिज़र्वेशन्स हुआ। पोइ वरी आर्मी चीफ उन्हनि सां मुलाक़ात कई। त हाणे इन मुलाक़ात खां पोइ ऐं साल जे इन अरसे दौरान कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं, कहिड़ी बहितरी आई या कहिड़ी अबतरी आई, उहा तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं। त 2023 में जेका GDP ग्रोथ हुई उहा 0.29% हुई ऐं हींअर जेका उनजी शरह आहे उहा 2.38% आहे, जॾहिं त ईंदड़ माली साल यानी 2025 जो जेको हदफ़ आहे उनखे 3.9% रखियो वियो आहे। ईअं ई वरी पाण जेकॾहिं वापारी खसारे जी ॻाल्हि कयूं था त 2023 में जेको वापारी खसारो हो उहो $27.47 बिलियन हुयो ऐं हाणे उनजो जेको अंग आहे उहो घटिजी $44.96 बिलियन थी वियो आहे। साॻी रीति एक्सपोर्ट्स में बि पाण ॾिसूं था त हकारी तब्दीली आई आहे। 2023 में एक्सपोर्ट्स जेका हुई उहा $27.76 बिलियन हुई, पर उहा हाणे वधी करे $30.6 बिलियन थी वई आहे। साॻे तरीक़े सां रेमिटीज़ जंहिंखे पाण परॾेह मां जेको नाणो अचे थो पाकिस्तान में, उन्हनि जो जेको काथो हुयो 27.36 हुयो, हाणे उहो जेको आहे सो $3.2 बिलियन थी वियो आहे। महांगाई में बि पाण ॾिसूं था त वाज़े घटिताई नज़र आई आहे। 2022-23 जी भेट में 38% जेका महांगाई जी शरह हुई उहा हेठि तेज़ीअ सां घटि थी आहे ऐं उनजी हाणे जेका शरह आहे उहा 9.6 ते बीठी आहे। ईअं ई पाकिस्तान जो जेको रुपयो आहे उनजे क़दुर में बि असांखे वाज़े हकारी असर नज़र अचनि था। 2023 जो पाण हवालो वठूं त पाकिस्तान जो हिकिड़ो जेको रुपयो आहे उहो 335 रुपया ऐं 5 पैसा गॾिजनि पिया त हिकिड़ो डॉलर ठहे पियो, यानी 333.5 उन वक़्तु 2023 में पाकिस्तानी रुपए जी क़दुरु हुई, जेका हाणे 278 थी वई आहे। यानी इन साल जे विच में पाकिस्तान जो जेको रुपयो आहे उहो बि मज़बूत थियो आहे, उहो बि सगारो थियो आहे। उनखां अलावा IMF बि पाण ॾिसूं था त तव्हां अॼु बि ख़बरुनि में ॾिठो हूंदो ऐं गुज़िरियल ॾींहं बि ख़बरुनि में ॾिठो त IMF बि पाकिस्तान जी मईशत बाबति हकारी मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे ऐं IMF वाज़े तरीक़े सां इहा ॻाल्हि तस्लीम कई आहे त पाकिस्तान जी मईशत में बहितरी आई आहे ऐं पाकिस्तान जी मईशत सुठे ऐं दुरुस्त दगना गामज़न आहे। ऐं यकीनन जेके हकारी तब्दीलियूं आयूं आहिनि इन में वफ़ाक़ी हुकूमत, इतिहादी हुकूमत ऐं पाक फ़ौज ख़ासि करे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो जेको रोल आहे उहो वाज़े आहे ऐं उनखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। उमेदु कयूं था त पाकिस्तान जी सिविल ऐं फ़ौजी क़यादत ईअं ई पाकिस्तान जी मईशत जे लाइ क़दम खणंदा रहंदा, छाकाणि त पाकिस्तान जी जेका मईशत 2022 ऐं 23 मां जंहिं दौर मां गुज़री, तव्हांखे यादि हूंदो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो दौरु हुयो, हिकिड़े क़िस्म सां जॾहिं बेइतमादी वारी रिथ मूव थी ऐं उनखां पोइ हिकिड़े क़िस्म जो महांगाई जो तूफ़ान अची वियो। पर जहिड़े तरीक़े सां हाणे उन में वाज़े घटिताई नज़र अचे पई या हालतूं ख़ासि करे मईशत जे हवाले सां जंहिं तरफ़ वञनि पियूं उनजो यकीन न हुयो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में बि पाण खे मुसलसिल 2-3 भेरनि खां पाण ॾिसूं पिया त उन्हनि में घटिताई नज़र अचे पई ऐं हाणे बि इहे ख़बरूं आहिनि त हाणे जॾहिं नेक्स्ट मंथ जेको स्टार्ट थींदो 15 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त पेट्रोलियम इस्मनि जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे तब्दील थींदियूं आहिनि, उहे तइ कयूं वेंदियूं आहिनि। त हाणे जेको 1 अक्टूबर खां पेट्रोलियम इस्मनि जा जेके अघ तइ थींदा उन में बि इहे ख़बरूं नज़र अचनि पियूं त पेट्रोलियम इस्मनि जा जेके अघ आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर घटि थींदा ऐं असां उमेदु कयूं था त इहो पेट्रोलियम इस्मनि जे अघनि में घटिताई ऐं महांगाई जी शरह में जेका लाथ आहे उहा अॻिते बि ईअं ई तेज़ी सां थींदी रहंदी, छाकाणि त पाकिस्तान जो जेको आम माण्हू आहे उहो महांगाई खे तमामु घणो भोॻे रहियो आहे ऐं असांजी सिविल ऐं फ़ौजी क़यादत जेकॾहिं ईअं ई ईमानदारी सां ऐं महिनत सां
मुआशी तरक़ी जे लाइ क़दम खणंदा रहंदा त पोइ उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं आम माण्हू जा आंज बि घटि थींदा ऐं उहो बि सुख जो साहु खणी सघंदो। कवरेज स्टोरी जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पिए पहुचे, मूंखे ॾींदा इजाज़त। हलनि के